कंप्यूटर बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़्दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सभिनी खे अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन। पंहिंजो हीअ सिलसिलो हले थो पियो जुज़ नंबर 30 ऐं सीपारो आहे इन खे असां पढ़ूं था पिया हींअर। अॼु इंशाअल्लाह ताला सिखबो सूरतुल मुतफ़्फ़िफ़ीन, माना ईअं चइजे अल मुतफ़्फ़िफ़ीन। इन जो नंबर आहे 83। इहा आहे मकी सूरत। इन जी पढ़ंदासीं आयत 1 खां 17 ताईं। 18 ताईं हुयो पर 18 खां पोइ हिकिड़ो नओं सब्जेक्ट थो शुरू थिए न, इन करे इहो 17 ताईं इंशाअल्लाह ताला अॼु हिनखे मुकमिल कंदासीं। इन जूं आयतूं आहिनि 39 टोटल। उन खां पोइ जेकी ॿी शइ ॾिसबी त इंशाअल्लाह अगरि टाइम मिलियो त अना ही इन न आहे अना अंत नहनु हिकिड़ी ॿी शइ सम्झंदासीं सिखंदासीं ग्रामर बाबति, जेका तमामु कॉमन आहे ऐं ॾाढी हेल्प ॾींदी अॻिते हली करे। हीअ असीं जॾहिं सिपारो शुरू थियो त पहिरीं सूरत कहिड़ी 78, माना टीहों सिपारो जितां शुरू थिए थी पई उहा सूरत कहिड़ी आहे? उहा अन-नबअ 78 नंबर आहे। पोइ आहे अन-नाज़िआत, पोइ अबस, अत-तकवीर, अल-इन्फितार, इहा थी 82। उहा असां मुकमिल कईसीं अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन। अॼु हलूं था पिया असां अल-मुतफ़्फ़िफ़ीन, जेका सूरत नंबर आहे 83। इहा मकी सूरत आहे। इन में हिकु रुकू आहे, आयतूं आहिनि 36। असां कंदासीं 1 खां 17 ताईं तक़रीबन 50%। हाणे हीअ सूरत मकी आहे ऐं इन में आयतूं आहिनि 36। मकी सूरत हुजण ते कुझु तफ़सीर ईअं था चवनि, घणा ई मुतफ़िक़ आहिनि उन ते, पर कुझु जो इहो ख़्यालु आहे त इहा मदीने पाक जी पहिरीं सूरत आहे। के था चवनि त इहा मकी आहे। मां थोरो इन ते जॾहिं एनालाइज़ कयो आहे, सोचियो आहे त वल्लाह आलम, पर इन में मदनी सूरत वारो जो टच वधीक लॻे थो पियो, पर वल्लाह आलम जेका बि आहे असांखे इल्मु वठिणो आहे। ठीकु आहे साईं। हाणे कुल सूरतूं क़ुर पाक में घणियूं आहिनि? 114। असां सभिनी खे ख़बर आहे। उन में कुझु मकी आहिनि, कुझु मदनी आहिनि, इहा बि ख़बर अथऊं। हाणे कीअं यादि रहे, कंहिंखे यादि हूंदो खणी, पर कीअं यादि रहे त मकी घणियूं आहिनि, मदनी घणियूं आहिनि, इहा बि नॉलेज आहे क़ुर पाक जी। उन लाइ हिकिड़ो नंढिड़ो फार्मूला तमामु ईज़ी। कहिड़ो आहे उहो? उहा सूरह बक़रा, जंहिंमें आयतूं घणियूं आहिनि? 286। 286 त आहिनि, पर इहा असांखे सां कीअं रिलेट थो करे पियो। तव्हांखे ख़बर आहे 786 असां वटि आम नंबर आहे, जेको चवंदो आहे बिस्मिल्लाह रहमान रहीम लाइ। फ़ोन नंबर बि 786 में, ऐं जेको आहे न घर जो नंबर बि 786 कंहिं नमूने सां रखिबो। ठीकु आहे न, त उहो ॼण बरकत थींदी। बिस्मिल्लाह रहमान रहीम जो अबजद नंबर आहे उनजो। अलहमदुलिल्लाह। हाणे हीउ नंबर कहिड़ो आहे? 286। हिकमत कहिड़ी आहे इन में हिकमत आहे, इहो 8 नंबर, इहो मैजिक नंबर आहे। इहो 8 नंबर इन में जेको आहे मैजिक नंबर आहे। उहो कीअं आहे मैजिक नंबर आहे? उहो इन जे करे आहे छो जो जेकॾहिं तव्हां 8 खे 6 सां गॾायो, 2 छॾे ॾियो, माना हेॾो जो 2 डिजिट बचजनि, 86। इहे मकी सूरतूं थियूं। ऐं जेकॾहिं इहो 8 ॿिनि सां लॻायो त इहो 28 थी वियो। उहे मदनी सूरतूं 86 + 28 114। इहो नंबर आहे 286। 786 बजाए 286 बाणी यादि कजे। जेकॾहिं 786 नंबर फोन जो न मिले त 286 घुर्जे खणी, छो जो उन में इहो ॾिसबो त भई मकी सूरतूं बि आहिनि, मदनी सूरतुनि जो टोटल आहे। माशाअल्लाह। ठीकु आहे। हाणे हीअ जेका वेलुल मुतफ़िफ़ीन आहे, माना सॉरी अल मुतफ़िफ़ीन, उहा आहे मकी सूरत। ऐं हिन जो नाज़िल थियण जो नंबर कहिड़ो आहे? 86। कहिड़ो रिलेशन छो थो निकिरे? मकी सूरतूं घणियूं आहिनि? 86। ऐं हिन जे नाज़िल थियण जो नंबर 86। मतिलबु छा थियो? इहा आख़िरी सूरत आहे मके पाक में जेका नाज़िल थी आहे। ठीकु साईं। माना जेके 86 सूरतूं मके पाक में नाज़िल थियूं आहिनि, उन में हीअ सूरत आख़िरी आहे।
उन वक़्तु असां इहो ॾिठोसीं त जॾहिं असां इज़ा जूं जेके सूरतूं आहिनि उन्हनि जो चयोसीं त 5 आहिनि, पर ही 3 गॾियल आहिनि। कहिड़ियूं? अत-तकवीर, अल-इंफितार, अल-इंशिकाक। हीअ हुई 81, हीअ 82 ऐं अल-इंशिकाक 83 न आहे। 83 कहिड़ी आहे? उहा इहा वेलुल मुतफ़िफ़ीन माना अल-मुतफ़िफ़ीन आहे। जॾहिं त अल-इंशिकाक 84 आहे। माना हिननि टिनि जे विच में हीअ जेका 83 नंबर आहे इहा डिफरेंट सूरत आहे, इहा इज़ा वांगुरु न आहे। त पोइ क़ुर पाक में हिकमत अलाह पाक ॼाणे त तमामु घणियूं हूंदियूं, पर असां थोरो सम्झण जी कोशिशि कंदासीं त हिते छो आई आहे, के ॿी जाइ ते छो न आई आहे, ही 3 पाण में गॾु छो न आयूं आहिनि। हाणे इन जो नंढड़ी सम्झाणी थोरी आसानी लाइ, वधीक हिन में डीप में न बि वञिबो, उहो इहो आहे त तव्हां ॾिसंदो त अल-तकबीर, अल-इंफितार इहे ॿई कहिड़ी बाबति हुयूं? इहे क़यामत जे लाइ हुयूं। ऐं क़यामत जे निशाननि में असां ॾिसी आयासीं त जॾहिं फॉर एग्ज़ाम्पल हीउ आयो हो इज़ा शम्स कुव्विरत, वरी पोइ हिन में आयो इज़ा समाउन फतरत। असां इहो ॾिठोसीं त जॾहिं अत-तकबीर में का ॻाल्हि आई आहे उन जी सम्झो सेकेंड स्टेज अल-इंफितार में आयो आहे। हिकिड़ी शइ जेका थिए थी पई क़यामत जी निशानी में अचे थी पई, उन में हिकिड़ी शइ थी ॿुधाई वई, उनखे ते वधीक एक्सप्लेन कयो वियो ॿी सूरत में। कमाल। ऐं पोइ वरी हाणे जो अल-इंशिकाक ईंदो न, माना इहा अञा 3 स्टेज आहे, पर उन जे खां अॻु में हीअ जेका अचे थी पई न, इहा वॾी अहमियत वारी आहे। हाणे हिन में ही आहे त ही जेको नथो, इन जो हिकु त हिन जो इनकारी थो करे, उनजो छा जेको उन जो रिज़ल्ट थिए थो पियो उहो बि हिते ई आहे। हिन में अञा उहो वधीक ॿी स्टेज आहे हुनजी, उहो ईंदो। पर हिन में इहो आहे त हिन में हिकिड़ी अहिड़ी वरी स्टेज ॿुधाई वई आहे जेका हिन स्टेज खां पहिरीं आहे, इन करे इहा हिते आई आहे। ऐं इन जो डायरेक्ट जेको हिननि इज़ा वारनि में ख़ासि तौरु इहा ॻाल्हि आहे त जॾहिं क़यामत जो ही वाक़ियो थींदो, हीअं थींदो, पोइ हे थींदो, उन जे बजाए हीअ जेका फोकस थी करे पई उहे ख़ासि माण्हू आहिनि जेके उहो हिते शइ वञी ॾिसंदा। उहे कहिड़ा आहिनि अचो त ॾिसूं। ठीकु आहे, कीअं थी वियो जो थोरो लाइट चेंज पे कयमि त ओ अच्छा अच्छा सॉरी, ही जेको न ये मां हिते खणी वियुसि न त इहो एक्सप्लेनेशन लाइ ओ एन टाइम ते हिकिड़ी थोरी बि मूं एडिशन करणु चाहिई, उन में हीअ हितां खयमि वापसि उते न रखी आहे, हालांकि कापी खणी हुई। ठीकु आहे, सॉरी। उहो हाणे ॾिसूं था पिया त उहो कहिड़ी आहे इहा जेका सूरत जीअं शुरू थिए थी पई। ठीकु आहे, पहिरीं पहिरीं सूरत आयत आहे हिन जी वैलुल लिल मुतफ़िफ़ीन, बर्बादी आहे उन्हनि घटि करे ॾींदड़नि लाइ। सूरत छा थी चवे? पहिरीं जेका आयत आहे वैलुल लिल मुतफ़िफ़ीन, बर्बादी आहे उन्हनि घटि करे ॾींदड़ लाइ। घटि करे छा? तौर ऐं माप। ॿी आयत थी चए अल्लज़ीन इज़्क़तालू अलन नास यस्तौफ़ून। 3 आयत थी चए वैज़ा कालूहुम औ वज़नूहुम यख़सिरून। हाणे ही लफ़्ज़ जेको आहे आयत आहे हीअ, हिन में ही जेको लफ़्ज़ वेल आहे न, वेल असां आम तौर इस्तेमालु कंदा रहंदा आहियूं। बाक़ी ही चाहे मुतफ़िफ़ीन इन जी ख़बर कोन्हे का, पर वेल लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे, वेल थी वियो।
वेला बर्बादी तबाही ख़राबी थी वई, नुक़सान थी वियो वॾो, नुक़सान वॾो थींदो तॾहिं वेल थींदो आहे। ठीकु, उन खां पोइ हिन में चऊं था जॾहिं त असांखे हिन माना जी ख़बर कोन्हे का, अल्लज़ीन माना त जेके ठीकु आहे सम्झ में असांखे अचे थो पियो, अल्लन्नास माण्हुनि मथां यस्तौफ़ून, इहो बि ख़बर न आहे, पर हिन में नंढिड़ो लफ़्ज़ अथव, थोरो सोचो, फ़ाइदो, तौफ़ून फ़ाइदे मूं ईअं निकितल, फ़ाइदो ॿिनि मूं निकितल आहे। वैदा कालू हुम त सम्झ में अचे कालू जी ख़बर कोन्हे का, ओ वज़न 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 जो लफ़्ज़ अची वियो हिते, युख़्सरून ख़सारो, ईअं थोरो अंदाज़ो थिए पियो त कहिड़ी ॻाल्हि थी थिए, अचो ॾिसूं आहे छा, तर्जुमो पढ़ो पहिरियों। बर्बादी आहे उन्हनि तौर ऐं माप में घटि करे ॾींदड़नि लाइ जेके जॾहिं पाण लाइ माण्हुनि खां मापो वठंदा आहिनि त बिल्कुलु पूरो करे वठंदा आहिनि, ऐं जॾहिं उन्हनि खे मापो ॾींदा आहिनि या खेनि तोरे ॾींदा आहिनि त घटाए ॾींदा आहिनि। ही टे आयतूं सबक़ जे लाइ। ऐं साईं असां जेके हिते वेठा आहियूं, इंशा अल्लाह ताला असां इहो अहद कयूं त अॼु असां का शइ सिखी वेंदासीं त उन ते अमल कंदासीं। अल्लाह पाक असांखे तौफ़ीक़ ॾे, जेतिरो जेतिरो करे सघंदासीं अमल कंदासीं, छो जो हीअ जेका सूरत आहे ऐं हीअ जेके टे आयतूं आहिनि न, इहे एॾियूं ख़बरदार करण वारियूं आहिनि। लफ़्ज़नि खे असां थोरो अॻिते ॾिसंदासीं, पर हिते सिर्फ़ु इहो था ॾिसूं त इन्हनि जो जेको माना आहे, सिधी जेका माना आहे न, उहा माण्हू खे अखियूं खोलण लाइ काफ़ी आहे त असांजा अमल कहिड़ा आहिनि। अॻिते हिन जी वज़ाहत थींदी पई, पर नंढड़ी ॻाल्हि इहा ॾिसो त लफ़्ज़नि ते गौर कबो, वरी वरी कबो, उहो इहो आहे त बर्बादी आहे, ख़राबी आहे, तबाही आहे, वॾो नुक़सानु आहे कंहिंजे लाइ, तौर ऐं माप में घटि करे ॾींदड़ लाइ। घटि केतिरो? नंढड़ी नंढड़ी घटाई ते बि माण्हू पंहिंजे लाइ जेका तौर माप करे घटि करे ॾे, भले थोरो ई घटि थो न ॾे, उहो कीअं अॻिते ॾिसंदासीं, पर उहा ख़राबी आहे, उहा बर्बादी आहे। ऐं जेके जॾहिं पाण लाइ माप वठंदा आहिनि, उहो माप ॿियो आहे, उहो पूरो करे वठंदा आहिनि, बल्कि थोरो वधीक वठंदा, कोशिशि कंदा वधीक मूंखे थोरो फ़ाइदो थिए कंहिं बि डील मां। ऐं जॾहिं उन्हनि खे मापो ॾींदा आहिनि ॿियनि खे, त ॿिए खे घटि ॾींदा आहिनि, चाहे मापो हुजे चाहे तौर हुजे। ॾिसूं था उहो अॻिते हली करे, अॻिते हलूं था पिया। अल्लाह पाक फरमाए थो, अला छा न यज़ुन, गुमान नथा कनि, उलाइक उहे, उलाइक लफ़्ज़ थींदो आहे हाज़, हिते जेके वेठा आहिनि असां लुकर साहब में दुबई में वेठो आहे, के अरबी मुल्कनि में वेठा आहिनि, हा ज़ा थींदो आहे ही, भरिसां आहे, उलाइक परे लाइ थींदो आहे, उलाइक परे वारा, माना अल्लाह पाक हूअं चवे आहे हिन में, अल्लाह यज़ुन हुम, हुननि खे, थर्ड पार्टी आहे पर हुम थींदो आहे, उलाइक लफ़्ज़ छो अची वियो? अल्लाह पाक इन्हनि को एॾो माना बेज़ारी ज़ाहिर कई आहे त उन्हनि खे उहे बि नचो अथई, माना तबाही बर्बादी आहे घटि ॾींदड़नि लाइ, उहे चयो अथई परे वारा, थोरो उहे नचो अथई। अल्लाह यज़ुन उलाइक अन्नहुम, ठीकु आहे, उहे गुमान नथा कनि छा त उन्हनि लाइ छा त कंहिं ज़रूरु उथारबो, मुबअसून, क़यामत जो ॾींहुं हिकिड़ो नालो छा, यौम युबअसून, जॾहिं माण्हू उथारिया वेंदा क़ब्रुनि मां। असां सूरह अल-मुताफ़िफ़ीन में पढ़ियोसीं त क़ब्रूं पलटियूं वेंदियूं, माण्हू उथार पिया। माना माण्हुनि खे जेके इहे शयूं कनि था पिया, उन्हनि खे इहो भउ कोन थो थिए त खेनि ॿीहर उथारियो वेंदो क़ब्रुनि मां, कॾहिं? लियौमिन अज़ीम, ले ला यौम ॾींहुं अज़ीम, उन अज़ीम ॾींहुं माण्हुनि खे ख़ौफ़ कोन थो थिए, माण्हुनि खे कोन थो गुमान थिए इहो त को नथा सोचनि त इहो असां उन ॾींहुं उथारिया वेंदासीं। कहिड़े ॾींहुं? उन इहा सख़्तु ॾींहुं, सख़्तु ॾींहुं छाजे करे आहे? अज़ीम असां वटि तर्जुमो लिखंदो आहे, माण्हू तर्जुमो ईंदो आहे वॾो वॾो ॾींहुं, वॾो ॾींहुं तर्जुमनि में आयो आहे, वॾो ॾींहुं न आहे, अकबर न आहे, इहो अज़ीम आहे। अज़ीम निकितल आहे अज़्म, अज़्म चइबो आहे हॾे खे, हॾो हूंदो आहे सख़्तु मज़बूत, उहो सख़्तु ॾींहुं आहे। जॾहिं पुछा थींदी त ॾींहुं सख़्तु हूंदो न, यकीनन। उहे गुमान नथा कनि छा त कंहिं ज़रूरु उथारबो उन सख़्तु ॾींहुं, कंहिं छा थींदो न, जंहिं ॾींहुं माण्हू जहाननि जे पाड़नि अॻियां उथी बीहंदा,
या अॻियां थी बीहंदा, अॻियां थी बीहंदा माना अॻियां थी सुवाल जवाब लाइ बीहंदा। सच आहे त बेशक बदकारनि जो अमाल नामो सिजीन में आहे। कमाल अल्लाह पाक कीअं चयो कल्ला यकीनन हरगिज़ न, इन माना बेशक थींदो बेशक, इन किताबल फुज्जार लफी सिजीन, सच आहे त बेशक बदकारनि जो अमाल नामो सिजीन में आहे। सिजीन चइबो आहे जेल खे, वधीक अॻिते ॾिसंदासीं। ठीकु, हाणे अल्लाह पाक अॻिते छा थो चए, वमा अदराका मा सिजीन, छा तो सम्झो आहे। मैं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां चवंदा आहियूं तव्हां, अरबी में तव्हां जे लाइ न ई लफ़्ज़ आया क तो, अरबी में माना कंहिंखे असांजे सिंधी में अदब मोहतरम करण लाइ चवंदा न साईं तव्हां, भले उहो हिकिड़ो माण्हू हुजे हुनखे तव्हां चइबो आहे, पीउ खे तव्हां चइबो, माउ खे तव्हां चइबो, वॾे भाउ खे तव्हां चवंदासीं। अरबी में ईअं कोन्हे, उनखे तूं ई चइबो। तव्हां जे लाइ थींदो कुम, हिते आवा वमा अदराक, त ऐं छा तो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां सम्झो त सिजीन छा आहे? हिकु लिखियल दफ़्तर माना किताब मरक़ूम, किताब मरक़ूम रक़म थींदा न लिखण, किताब माना किताब, दफ़्तर चइजो हुनखे पुराणा सिंधी लफ़्ज़, त हिकु लिखियल दफ़्तर आहे। उहो छा आहे? अमाल नामो आहे, अमलनि जो किताब आहे। सिजीन छा आहे? अमलनि जो किताब आहे। उहो किताब मरक़ूम आहे, उनखे सिजीन में आहे या सिजीन आहे। वैलु यौमइज़िल मुकज़्ज़िबीन, ऐं उनखे सभु के हद खां लंघंदड़ गुनाहगार खां सवाइ ॿियो को कूड़ न पाईंदो। वेल आहे उन्हनि कूड़ भाईंदड़नि खे। ठीकु आहे साईं। हाणे हीउ जेको किताब मरक़ूम आहे, वेल यौमइज़िल मुकज़्ज़िबीन, जेके अमलनि जे बदिले जे ॾींहं खे कूड़ भाईंदा आहिनि। अल्लज़ीन युकज़्ज़िबून बियौमिद्दीन, ऐं उनखे सभु के हद खां लॻंदड़ गुनाहगार खे ॿियो को कूड़ न भाईंदो आहे। माना क़यामत खे कूड़ केरु भाईंदो आहे? जेको हद खां लॻंदड़ हुजे। ऐं हद खां लॻंदड़ असां सम्झी आयासीं त उहो हूंदो आहे जेको ग़लती करे पछताए छॾे ॾे त हद को लॻंदड़ न आहे। इंसान ग़लती कंदो, हद को लॻंदड़ उहो हूंदो आहे जेको ग़लती करे मथो बि करे वरी करे ऐं एतिरी कंदो रहे जो हुनखे ख़ौफ़ ख़ुदा ख़तमु थी वञे। हुनजे लाइ ग़लती जी का अहमियत ई न हुजे, उहो हद खां लंघंदड़ आहे। कोई सम्झाए त सम्झे कोन, कोई ॿुधाए त ॿुधे कोन। इहे थियूं 12 आयतूं। उन खां पोइ हलूं था पिया 13 आहे। इज़ा तुतला अलैहि आयातुना क़ाल असातीरुल अवलीन, जॾहिं असां जूं आयतुनि खे पढ़ी ॿुधाइबियूं त चवंदो आहे त उहे अॻे जूं आखाणियूं। सबक़ वठण जे बजाए चवंदा त इहे पुराणियूं आखाणियूं ॿारनि जूं। इहे चवंदा हा काफ़िर। उन खां अॻिते था हलूं पिया त कल्ला हरगिज़ न, बल बल्कि। हाणे हिते पढ़बो न, इहो सक्ता जेको लिखियल आहे हिनजो नंढिड़ो इहो थींदो आहे त हिते सक्तो माना थींदो आहे न हिकिड़ो टेम्पररी, कंहिं ते का शइ तारीफ़ थी वञे न, उहो सक्तो हूंदो आहे। मुकमिल बेहोशी न हुजे, सक्तो थींदो आहे। ठीकु आहे न। त हीअ सक्ता माना इहा त पोइ तव्हां हिते वक़फ़ो न आहे करणो, पर इन चवण में आयत पढ़ण में हल्की थोरो रुकणो। कल्ला बल रान अला कुलूबिहिम मा कानू यक्सिबून, जॾहिं मीम ते शब्द ईंदी त आवाज़ गुलू थींदो। अला कुलूबिहिम मा कानू यक्सिबून, पोइ वरी अल्लाह पाक ते चए थो पियो अञा कल्ला हरगिज़ न, इन्नहुम अन रब्बिहिम यौमइज़िन महजूबून, ईअं हरगिज़ न आहे, बल्कि जेके कमाईंदा हुआ तंहिंजी कट सदन दिलनि ते ॼमी वई आहे, तॾहिं इनकार कंदा आहिनि। जॾहिं जेको अमल कंदा हुया कट ॼमंदी वई, हाणे क़यामत को इनकार आहे। अमल जे बदिले जे ॾींहं को इनकार आहे। जॾहिं ॾींहं को इनकार थी वियो त अमल में माण्हू बहितरी करण जी ज़रूरत कहिड़ी आहे? उहो त न थींदो न। उन करे पोइ अल्लाह पाक फरमाए थो पियो त अच्छा उन चयो कल्ला इन्नहुम अन रब्बिहिम यौमइज़िन महजूबून, सज़ा वेल त हुननि जे लाइ आहे। ऐं वेल ख़राबी बर्बादी कहिड़ी आहे? हिकु त हुनजो अमल सिजीन आहे, उन खां पोइ ॿियो इहो आहे उहो ईअं न आहे पंहिंजे पालणा जे साम्हूं अचण खां उन ई रोकियल हूंदा। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, जेकॾहिं कोन लफ़्ज़नि ते गौर करे।
हिन में ॿ ॻाल्हियूं ॿुधाइजनि थियूं पियूं सही माना माण्हू अलाह सां मुलाक़ात कंदो अलाह खे ॾिसी सघंदो हुते पर हीअ वात ईअं न आहे पंहिंजे पालण जे साम्हूं अचण खां उन्हनि हीअ रोकियल हूंदा माना अलाह पाक उन्हनि खे ॾिसणु पसंदि न कंदो कमाल था सोचो त लफ़्ज़ सही कमाल आहे गौर करण जा अलाह माफ़ी ऐं पोइ अॻिते हली चए थो पियो त वरी चइबो त हीअ दोज़ख आहे जंहिंखे बि कूड़ पाईंदा हुआ इहा ख़राबी आहे हुन लाइ उहो दोज़ख आहे केॾियूं ॻाल्हियूं थी वयूं हाणे आहे छा इहा हक़ीक़त अचो त ॾिसूं वैलुल लिल मुतफ़िफ़ीन वेल आहे उन्हनि तौर ऐं माप में घटि करे ॾींदड़ लाइ इहा असां सम्झाईंदा कयूं हाणे थोरो ठीकु आहे वैल माना ख़राबी तबाही बर्बादी ठीकु हिकिड़ा के चवनि था पिया त वेल दोज़ख जो हिकिड़ो उनाई वारो को तबिको बि आहे उनखे बि वेल चइबो आहे लिल मुतफ़िफ़ीन आहे हिते इहो लफ़्ज़ निकितल आहे तफ़ मां हिन ख़सीस इहे माण्हू अहिड़ा आहिनि ख़सीस ॻाल्हि ते ख़सीस माना नंढड़ो नंढड़ो पंहिंजे लाइ फ़ाइदो खणणु घुरंदा पर ख़सीस थोरो जेको एतिरो जेको ॿिए खे महसूसु न बि थिए उहो ॿिए खे नुक़सानु ॾेई छॾींदा कोशिशि कंदा त हुनखे घटि ॾिजे ईअं न त कंहिंजे प्लाट ते कब्ज़ो करे छॾियो इहा वॾी ॻाल्हि आहे न सभिनी खे ख़बर पइजी वेंदी अहिड़ी ॻाल्हि आहे जेकी भले ॿिए खे ख़बर न बि पवे हुन मां ठगी करे हलियो वञे कीअं अचो ॾिसूं था अलाह सां ख़ैर लिमाना लाइ मुतफ़िफ़ीन इहो छा आहे हिन में जेको ईन आयल आहे न इन लफ़्ज़ में ईन जो मतिलबु आहे इहे जमा हुआ हिकिड़ा हूंदा आहिनि मुतफ़िफ़ ऐं उहो मुतफ़िफ़ीन घटि करे ॾींदड़ मुतफ़िफ़ हुजे हा त घटि कंदड़ हिकिड़ो माण्हू मुतफ़िफ़ ऐं मुतफ़ीम छा थींदो घटि कंदड़ ऐं वेल कंहिंजे लाइ आहे घटि ॾींदड़नि लाइ इहे लफ़्ज़ नमूने निकिता अचे ततफ़ीफ़ थींदो आहे न इहो मुतफ़िफ़ त ईअं मुतफ़फ़ ईअं थींदो जीअं नसर माना फ़तह त नासिर माना फ़ातिह ठीकु आहे न त ततफ़ीफ़ आहे माना घटि करणु मुतफ़िफ़ थींदो मुतफ़फ़ थी वेंदो जेको घटि करे ॾे पोइ वेल कंहिंजे लाइ आहे मुतफ़िफ़ीन उन्हनि जे लाइ आहे जेके घटि करे ॾींदा आहिनि ऐं हिनखे अंग्रेज़ी में चओ डीफ्रॉडर ठगी कंदड़ ठीकु आहे साईं हाणे उन लाइ जॾहिं इहो त थियो उन खां पोइ छा आहे उहे केर आहिनि जेके जॾहिं पाण लाइ माण्हू खां माप वठंदा आहिनि त बिल्कुलु पूरो करे वठंदा आहिनि ऐं जॾहिं उन्हनि खे ॿियनि खे ॾींदा आहिनि माप उहो या किन तोरे ॾींदा आहिनि त घटिताई करे छॾींदा आहिनि हीउ माण्हू जॾहिं वठे थो पियो त भरे वठंदो कोशिशि कंदो त ॿ मूंखे मथे मिलनि थोरो मूंखे अञा फ़ाइदो हुजे ऐं हिन जा घणा ई मिसाल आहिनि साईं केतिरे ते वञो कंहिं बि मामले में वञो माण्हू पंहिंजे लाइ वधीक ॿिए लाइ घटि हर मामले में ॾिसजे इहो माप ऐं तौर जिते बि थिए थी जिते बि तव्हांजो सिलसिलो थिए थो न ॾेती लेती जो उन में हीअ शइ इम्पोर्टेंट आहे जिते बि ॾेती लेती थिए थी चाहे हक़नि जी ॾेती लेती छो न हुजे ज़ाल मुड़ुस जे हक़नि जी छो न हुजे पाड़े वारे जे हक़नि जी छो न हुजे पाण ॿिए खां घणो एक्सपेक्ट कयो ॿिए खे ॾियो घटि ॿियो तव्हांजी थैंक्यू कंदो रहे तव्हां कंहिंखे थैंक्यू कोन कयो माना डिफरेंट मापा रखणु सही न आहे पंहिंजे लाइ सभु पंहिंजे लाइ बहितरी पंहिंजे लाइ ॿिए खे घटाई न ऐं जॾहिं ॿिए खे माण्हू ॾिए त घटाए ॾे थोरो ई घटाईंदो न इहो उन लाइ ई आहे थोरो थोरो घटाए ॾे जेको आहे थोरी थोरी ख़राबी खे माण्हू जेको महसूसु न करे न अलाह पाक उन ते अहमियत ॾिनी आहे कमाल कंपेरिज़न त ॾिसो कीअं क्लियर लफ़्ज़ आहिनि साईं माना क़ुर पाक जा लफ़्ज़ केॾा क्लियर आहिनि अलाह अॻे हूंदा मापा इहे मापा करे ॾींदा हुया पोइ जॾहिं पंहिंजे लाइ वठिबो त ॾिसबो त इहो मापो पूरो भरियल आहे त पोइ थोरो भला मथां विझीसि न ॿ ॿिया बि घटा अञा थोरी ज़री मथे ई भले उन ते माण्हू ज़िद कंदो त इहो मूंखे मथे मिले जॾहिं ॾियण ते हूंदो त उहे ॿ घटि ॾींदो उहो हुनखे बहितर सम्झंदो पर अलाह जे नज़र में इहा शइ बहितर न आहे हिनजी मिसाल बि हिकिड़ो ॾाढो सुठो आहे उहो मां ॿुधाए सघो इनशा ताला हाणे हीअ जेको आहे हुन में सुर रहमान बि आयो आहे न वक़ीमुल वज़्न बिल क़िस्त इंसाफ़ सां तोरियो घटाए न छॾियो असां वटि मापा ई कूड़ा आहिनि असां वटि मापा ई असां वटि कूड़ा हूंदा जेको गवर्नमेंट जो किलो रखियल आहे उनखे पंहिंजा किला हथ जा ठाहे उनजो घटि करे ॿिए खे
5 किलो जॾहिं ॾिबो त थी सघे 4.5 किलो नोट थी वञे। ॿिए वीचारे खे कहिड़ी ख़बर पई त मापो ई सही न आहे। ताराज़ी में ॾेखारियो साईं ॾिस तोखे मां वधीक करे ॾिनो आहे, 2 पटाटा मथे अची विया, ख़बर तॾहिं बि 2 पटाटा घटि आहिनि हुनमें। पर ही भाॼी वारनि जी छड़ी ॻाल्हि न आहे। हेॾा होलसेल जा जेके कारोबार कनि था पिया, ॿिया कारोबार जेके कनि था पिया, असां ॾेती लेती कयूं था पिया, सभिनी में इहा ॻाल्हि अची थी वञे जिते जिते अचे। अॼु असां हिनखे सोचींदासीं जॾहिं अॼु खां पोइ असां जॾहिं कारोबार शुरू कयूं न साईं, कोई अमल कयूं न। मां तव्हांखे ॿियो मिसाल ॿुधायां, जेकॾहिं थी सघे थो क्लास टाइम ख़तमु करे ई पोइ जेके वठां था हुन सां शेयर ख़बर न अथव। ॿियो हीउ आहे, हिकिड़ो माण्हू जेकॾहिं पंहिंजो वज़न करे थो पियो, हुनजो 300 ग्राम जो वज़न अॻु में वधियल हुजे त हुनजो त मापो ई ग़लति थियो न, माना मापो सही हुजे। माना हीअ आहे बाय ऐं सेल वारी ॻाल्हि आहे। माना केॾी हीअ सूरत असांजी तमामु अहम आहे असांजे ज़िंदगीअ खे सही करण जे लाइ। ऐं ॾेती लेती जेको आहे असांजो रोज़मर्रा जो मामिलो आहे, 1000 दफ़ा थी थिए ॾींहं में, केतिरा ई दफ़ा मामला थियनि था पिया। हर शॉपिंग जी ॻाल्हि आहे इहा। केरु आहे इन में इन्वॉल्व, केरु आहिनि बिज़नेसमैन आहिनि, ॾिसूं था केरु आहे। हिकिड़ो हूंदो आहे बाय, ॿियो हूंदो आहे सेल। माना हिकिड़ो हूंदो आहे ख़रीद करण महिल, ॿी हूंदी आहे ॻाल्हि विकिणण महिल। उहे केरु कंदा आहिनि ख़रीदो फ़रोख़्त? कारोबारी माण्हू कंदा आहिनि। असां कारोबारियुनि ते ॾोह न ॾियूं साईं, हर ॾेती लेती वारो उन में असां शामिल हो। माना असां हर हिकु माण्हू उन जे लाइ इहा आहे सूरत। अल्लाह साईं तोखां दुआ था करूं मुंहिंजा मौला, हबीब करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे मुंहिंजा मौला हिदायत बसि। असां जेकर अॼु इहा ॻाल्हि सम्झी आहे त इंशाअल्लाह ताला अॻिते न कयूं। छो जो साईं नंढड़ो फ़ाइदो आहे, ख़राबी तमामु वॾी आहे। क़ुर पाक ॿुधाए छॾियो न, वेल ॿुधाए छॾी त ॿियो छा खपे अञा। असां सम्झंदा त फ़ाइदो आहे। हिकिड़ो मिसाल कंहिं ॿिए हंधि आयल हुयो ऐं हक़ीक़ी मिसाल आहे इहो साईं त जापान में को वियो, उन टैक्सी ते चढ़ियो, हुनखे ख़बर ॾिठी त मीटर वारो जेको आहे माण्हू ॻाल्हाए त कोन पिया सघनि, अॻिते वञी किथे, इहो मिसाल ॿुधाइण पियो चाहियां मां, त हुन थोरो अॻिते हलियो किथे वञी करे त हुन मीटर पंहिंजो बंदि करे छॾियो। हाणे हिन खां पुछी कोन पियो सघे, मीटर बंदि थी वियो। वरी कुझु वक़्तु अॻु हुन मीटर हलायो, जॾहिं होटल ते वञी पुॻा, एयरपोर्ट ते लथो, कंहिं विज़िट ते वियो, कॉन्फ्रेंस में वियो, त जे होटल में जॾहिं पुॻो त हुन पंहिंजो जेको हुयुसि, जेको पंहिंजो महिमान मेज़बान जेको हुयो या कुझु बि जेके अचे पियो, जेको हुन वेलकम लाइ हुयो, त उनखे चई त हिन खां पहिरीं इहो पुछे मीटर बंदि कयईं, वरी मीटर हलाई, मूंखे सम्झ में ॻाल्हि आई। हुन खां पुछियो, हुन चयो त हा, मां जॾहिं एयरपोर्ट ते हिनखे खयो त मां थोरो अॻिते वियुसि न, त मूंखे हिकिड़ी एग्ज़िट मिस थी वई। कुझु मां अलाए कहिड़े ख़्याल में हुयुसि त मूंखे मिस थी वई। हाणे जेका ॿी एग्ज़िट वञी खईं, माना ॿियो वञी रस्तो खयो न, उन में हक़ीक़त में हिन जा 10 मिंट जी तक़रीबन जेको आहे न, माना हिन जो डिस्टेंस वधी वियो। हाणे जॾहिं डिस्टेंस वधी वियो त मां हिकदमि मां मीटर बंदि करे छॾियो। त उहो मां हिनखे छो चार्ज कयां? ऐं साईं असां कोशिशि कंदासीं त वॾो पासो खणी हलूं जे 4 पैसा मथे ठहनि। असांजा दोस्त जेके कनाडा में टैक्सियूं हलायूं आहिनि, कीअं बि कयो आहे, जेके अची शुरू में हलाईंदा आहिनि, पोइ पंहिंजे कारोबार में लॻनि था, ॿिया 3 कम थियनि था पिया। असांजो धंधो ई इहो आहे। वॾो चकर ॾियूं, 4 पैसा ठहनि। रक्षा वारो जेसिताईं तव्हां चवंदोसि न, तेसिताईं ओ होॾो फिरंदो, होॾो फिरंदो, होॾो फिरंदो। कमाल आहे। असां कहिड़ी सोसाइटी में अची वियूं, असां कहिड़ी तइलीम वरिती आहे। असांखे रिमाइंडर कोन था मिलनि मस्जिदुनि में न। हाणे हिन में जॾहिं वेल अलाह पाक चयो, हिकिड़ी ॻाल्हि से ॿी तसवर करण जी आहे। ॾिसो अलाह पाक जॾहिं इहो फरमायो आहे न, पूरी सूरत में जॾहिं हलंदो पियो न, अलाह पाक जॾहिं चयो त वेल आहे उन्हनि लाइ जेके घटि कनि था पिया, ईअं न चई त सवाइ निमाज़नि जे, पर जेके रोज़ो रखनि था पिया, पर जिन हज कयो उन्हनि जी परवाह न आहे, पर जेके तहजुद पढ़ंदा आहिनि न, उन्हनि जी परवाह न आहे, उहे भले हेठि मथे कंदा रहनि। अलाह पाक कंहिंजी ॻाल्हि न कई आहे हिते, सभिनी जी गॾियल ॻाल्हि आहे। असां लाइ केॾो सबक़ु आहे हिन में। हलूं था अॻिते। ख़रीद करण महिल हीअ ॻाल्हि यादि करणी आहे। ऐं साईं इंशाअल्लाह ताला अमजद साहब इहा बिल्कुलु शेयर कंदो यकीनन। ऐं त ख़रीद करण महिल वधीक घुरण आहे, ऐं विकिणण महिल थोरो हुन में घटाए ॾियणो। इहो छा करिणो आहे? हिनखे साईं ख़तमु करिणो आहे पंहिंजी ज़िंदगी मां। ॿिए खे छॾे ॾींदासीं, ॿियो करे न करे। असां इंशाअल्लाह ताला पहिरीं कोशिशि कंदासीं त मां ईअं कयां, कि मां हिते अची वञे त बहितर आहे। जॾहिं हिदायत लाइ कोशिशि मां कयां पहिरियों, त इहो थिए, ॿिए खे न आहे ॾिसणो। अहिड़ा माण्हू आहिनि, असां वटि बि हूंदा, यकीन मुस्लमान बि हूंदा। जैपनीज़ जो किसो ॿुधियो आहे, पर यकीन मुस्लमान जो हूंदो। असां खोड़ माण्हू अहिड़ा हूंदा। पोइ असां कोशिशि कयूं त ओड़नि माण्हू थियूं इंशाअल्लाह अज़ीज़।
हाणे ख़त्म था कयूं, थोड़ा थी 2 स्लाइडियूं आहिनि जल्दी, असां वटि अञा 3-4 मिंट पिया आहिनि। उहे गुमान नथा कनि छा त खेनि ज़रूर उथारिबो। अल्लाह पाक जो कनेक्शन त ॾिसो क़ुर पाक में आयतुनि जो, ॿियो कीअं सम्झाए अल्लाह पाक कहिड़ी ॻाल्हि जेका माण्हू खे सम्झ में अचे त गुमान कोन थो त तव्हांखे अल्लाह वटि मुंहुं ॾियणो आहे उथी करे, इंसाफ़ ॾे वञणो आहे। अल्लाह पाक इंसाफ़ यौमुद्दीन आहे, उहो जज़ा ऐं सज़ा जो ॾींहुं आहे, तव्हां उन में इनकार था कयो, तव्हां गुमान नथो थिए त इहो तव्हां उथी करे उन ॾींहुं ते तव्हां सुवाल जो जवाबु ॾींदो जो इहा ख़राबी कयो था पिया। पोइ थींदो छा, उहो सख़्तु ॾींहुं आहे जॾहिं माण्हू जहाननि जे पालण अॻियां थी बीहंदा। त हिते तव्हां नंढड़ो जुर्म कजे माफ़ थी वेंदो, कोई न ॾिठो, पर काई चोरी काई रुशवत वठिजे थी पई, जॾहिं कोर्ट में वियो माण्हू त ॼमूं ॼकंदा। हाणे मसइलो थी माण्हू चवंदा FI में न अचे, कोर्ट में न अचे, सही आहे ग़लति उहा ॿी ॻाल्हि था चऊं, जेके ग़लति केस थींदा आहिनि उनजी ॻाल्हि कोन था कयूं, हक़ीक़ी ॻाल्हि था कयूं। जेकॾहिं इंसाफ़ हुजे, तव्हां ग़लती कयो पकड़िजी पओ, पोइ छा? इहो ख़ौफ़ हूंदो आहे न, दर्द न खड़के राति जो त सुभाणे खे छापो पइजी वियो। ग़लती करे चवंदो ख़ुदा करे लिकी वञे, बसि ॻाल्हि निकिरी वञे। छो जो असांखे ख़ौफ़ थींदो आहे अॻियां जज जे बीहण जे, पुलिस में बीहण जे, सुवाल जवाब कोन। ऐं असां अल्लाह जी कोर्ट लाइ असांखे परवाह ई कोन्हे का, उनजे लाइ असांखे परवाह कोन्हे त उन कोर्ट में साम्हूं थी बीहणो आहे क़बरुनि मां। इहा सोचणो आहे। अल्लाह पाक असांखे हिदायत ॾे, आमीन। जेॾीं माण्हू जहाननि जे पालण अॻियां थी बीहंदा उन कटड़े में, सचो आहे त बेशक बदकारनि जो अमाल नामो सिजीन में आहे। सिजीन माना जेल, उहो सिज आहे, सिजीन आहे। जीअं न हिकिड़ो माण्हू जेकॾहिं जेल में वेंदो आहे त उनजा माण्हू दफ़्तर खोली वेठा हूंदा आहिनि, नाला वेठा हूंदा आहिनि, त रख बाबा आहे सिजन में, इहो उनजो जेल जो ई हिसो आहे। इहो किताब ई जेल में हलियो, उन जेल में रिकॉर्ड कयो आहे उनजो। पोइ जेल साईं क़यामत वारो ख़राबु आहे, दोज़ख वारो जेल ॾाढो ख़राबु। हिन जेल में त माण्हू खे मौक़ो मथां मिलंदो त खणी निकिरी अचे, उहो जेल ॾाढो ॾुखियो जेल आहे। अल्लाह से असां सभिनी खे बचाए, अल्लाह सभिनी खे असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत मुबारक ते हलण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, ऐं हिन ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आयतुनि ते काफ़ी हदीसूं मुबारक आहिनि जंहिंमें इहो हुकुम फरमायो वियो आहे त जॾहिं तव्हां माना जेको आहे ओ कमा काल माना मफ़हूम आहे उन्हनि जो, त जॾहिं तव्हां का शइ विकिणो त हुनजी ख़राबी ॿुधाए विकिणो। असां हिकु त ख़राबी ॿुधाईंदा कोन आहियूं, बल्कि हुनखे लिकाईंदा आहियूं ऐं हुनखे सुठो करे ॿुधाईंदा आहियूं बल्कि त हिन में ख़राबी कान्हे का। असां काॾे था वञूं भला, अल्लाह से असांखे हिदायत कई। हिते असां अंग्रेज़ी जी तव्हां एडवर्टाइज़मेंट ॾिसो, पहिरीं ॿुधाईंदा पिया त बाबा हीअ शहर में ख़राबी अथव, कमाल आहे, ही तरीक़ी करे तॾहिं त ख़ुशहाल आहिनि। अल्लाह पाक गॾु आहे न उन्हनि सां जेके अल्लाह पाक जे आयतुनि ते अमल कनि था, चाहे हुनखे मञनि कोन था। अल्लाह अकबर। हले थो पियो हीउ जेको हुयो न वमा वारो, उनखे असां अॻिते था हलूं पिया। ही तमामु अहम ॻाल्हि आहे जेको अल्लाह पाक चयो न त हुनजे अॻो बीहंदा उते अची, उहो अहिड़ो सख़्तु ॾींहुं हूंदो। उन ॾींहुं हूंदो छा, उहो सूरह अल-फितार में अॻ में अची चुको आहे। उहो हूंदो त यौम, उन ॾींहुं न हूंदो को अख़्तियार कंहिं जीअ खे कंहिं ॿिए जीअ ते को बि हुकुम जो, ऐं हुकुम उन ॾींहुं रुॻो हूंदो अल्लाह जो। हिन में हिकिड़ी ॻाल्हि अॼु इहा सम्झाइणी आहे, उहो त असां उन ॾींहुं सम्झोसीं त हुकुम सिर्फ़ु अल्लाह पाक जो हूंदो, जंहिंखे इजाज़त मिले उहो ॻाल्हाईंदो। हिन में हिकिड़ी ग्रामर जी हिकमत आहे, उहा त वल अम्र यौम इज़िन लिल्लाह, अरबी में नॉर्मली ईअं न लिखबो आहे। अरबी में ईअं हुजे हा त यौम इज़िन लिल्लाह अल अम्र, अल्लाह इन ॾींहुं अल्लाह जो अमर, उन जी हुकूमत अल्लाह जो अमर उन ॾींहुं आहे न, माना उन ॾींहुं अल्लाह जो ई हुकुम हलंदो। हिन में अल अमर पहिरियों आयो आहे, यौम इज़िन पोइ आयो आहे। उन जी पंहिंजी हिकिड़ी हिकमत आहे, उनखे इंशाअल्लाह ताला पोइ कॾहिं वक़्तु ॿिए थियो त थियो, पर हिन में हिकिड़ी ॻाल्हि असां इहा सम्झणी आहे, अहम ॻाल्हि इहा आहे, जॾहिं अल्लाह पाक इहो फरमायो आहे त वल अम्र यौम इज़िन लिल्लाह, माना ऐं हुकुम उन ॾींहुं हूंदो रुॻो अल्लाह लाइ। बेशक उन ॾींहुं रुॻो हुकुम अल्लाह लाइ हूंदो त जेके इजाज़त ॾे। पर पोइ छा मतिलबु इहो आहे त हिते जेको दुनिया आहे उन में रुॻो हुकुम अल्लाह जो न आहे,
हालांकि असांखे ख़बर आहे त आहे हुकुम अलाह जो जिते किथे इहा ई ॻाल्हि सम्झण जी आहे त बेशक ईअं ई आहे त हुते हूंदो रुॻो अलाह जो हुकुम पर दुनिया में अलाह पाक अख़्तियार ॾिनो आहे हिन आयत में ॿई ॻाल्हियूं वाज़े थियनि थियूं पयूं त इंसान खे अख़्तियार बि आहे हिते ऐं इंसान जो हुकुम बि हिते हले थो पियो पोइ ज़ुल्म जो हुकुम ॾे ख़राबी जो हुकुम ॾे या चङाई जो हुकुम ॾे अख़्तियार करे पंहिंजो जेको अमल आहे उहो उन भलाई में करे उहा भलाई करे जो जॾहिं कंहिं ॿिए खे ॾे तोरे त घणो ॾे मापो ॾे त हुनखे वधीक ॾेई छॾे जॾहिं घुरे त उन ते ख़ुशि हुजे जेतिरो हुनजो हक़ आहे वधीक घुरण जी ज़रूरत कहिड़ी आहे अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन साईं ॿ ॻाल्हियूं इहे अहम आहिनि माना असांखे अख़्तियार बि आहे अमल चूज़ करण जो उन खां पोइ असांखे माना हुकुम बि असां हलाए सघूं था पिया या त असां हुकुम ॾियूं चङाई जो या हुकुम ॾियूं बुराई जो हे आख़िरी सूरतूं आहिनि इंशाअल्लाह ताला माना आख़िरी आयतूं ऐं छा तो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झो त सिजीन छा आहे हिकु लिखियलु दफ़्तर आहे अमालनामो आहे इहो सम्झी आयासीं उन्हनि ॾींहुं कूड़ भाईंदड़नि लाइ वेल आहे जेके कूड़ भाईंदा छा में अमलनि जे बदिले जे ॾींहं में ऐं पोइ उनखे सभु कई हाणे हिते मां थोरो ॻाढ़े में लिखा इहो मां वाज़े कयां हर हद खां लंघंदड़ गुनाहगार लाइ वेल सभिनी कूड़ भाईंदड़नि लाइ आहे पर अलाह पाक वाज़े कयो त हद खां लंघंदड़ गुनाहगार अलॻि अलॻि सभिनी लाइ हिदायत लाइ सम्झी आख़िरी आयतूं आहिनि साईं त हिन में ॿ शयूं सम्झणु इज़ा तुला अलैहि आयातुना क़ाल असातीरुल अव्वलीन इहो तक़रीबन 10-11 भेरा क़ुर पाक में आयो हूंदो त काफ़िर इनकार कंदा हुआ जेके पुराणियूं जेके बि किसा कहाणियूं हिदायत लाइ आयूं आहिनि उनखे आखाणी चई थींदा माना आखाणी त थींदी आहे फिक्शन क़ुर पाक में कोई फिक्शन कोन्हे को सवाइ इन जे अलाह पाक ॻाल्हि सम्झाए थो उन में उहे हक़ीक़तूं आहिनि जेके ॿुधाइजनि थी पयूं हाणे अलाए माना हिन जे मथां अलाह ही अलाए आयातुना असांजूं आयातूं आयात असांजूं माना आयात माना आयतूं ना माना असांजूं आयातुना आयतूं असांजूं असातीर माना आखाणियूं अवलीन माना अगला पोइ जॾहिं असांजूं आयतूं खेसि पुड़ी ॿुधाइजनि थियूं हिकु हिकु माण्हू जी ॻाल्हि आहे खेनि न खेनि में सभई अची वञनि हा क़ुर पाक में का ग़लती कान्हे अलाह जॾहिं असांजूं आयतूं खेसि पढ़ी ॿुधाइबियूं आहिनि त चवंदो आहे त अॻियनि जूं आखाणियूं उन खां पोइ भला माना बल्कि अला कुलूबिहिम मथां दिलनि जे कुलूबिहिम मथां दिलनि उन्हनि जे कुलूबिहिम ईअं हरगिज़ न आहे बल्कि जेके कमाईंदा हुआ तंहिंजी कट संदन दिलनि ते ॼमी वई अलाह मिसाल पा कहिड़ो न आहे कट जो कट छा आहे उहा जेका आहे उहा ॻारे छॾींदी आहे लोह खे बि जेका कुट जे मथां चढ़ंदी आहे ईअं ई कल्ब ते कट चढ़ी थी वञे इनकार करे करे जेको हद को लंघे थो उनजी कल्ब ते कट अची थी वञे पोइ उहे छा हूंदा बेशक उहे दोज़ख में विहण वारा हूंदा वरी चइबनि उन्हनि खे त पोइ छा चइबनि ही उहो दोज़ख आहे जंहिंखे अभी कूड़ भाईंदा हुयो हाणे इहो त अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन साईं पंहिंजो सेशन ख़तमु थो थिए पियो हिकिड़ी लास्ट हीअ जेका मां चयो त ॾिसंदासीं अॼु हिनखे नोट कजो साईं असांजे स्क्रीन शेयर बि कंदो हीअ मुज़किर मुअनिस में क़ुर पाक में माना क़ुर पाक में अरबी में जेके आया आहिनि उन में सम्झणु तमामु आसान आहे हिन जदोल खे सम्झणो आहे कहिड़ी असां चवंदा आहियूं तूं तव्हां मां असां तूं खे चवंदा आहियूं अरबी में अंत तव्हां खे चवंदा आहियूं अंतुम टिपिया करे ॾिसंदासीं पोइ अंत ऐं अंतुम सिंधी साम्हूं लाइ थींदो अंत चार में थींदो अंतुम तव्हां हाणे जेकॾहिं मुअनिस में अचूं त छा थींदो ज़ेर अची वेंदी हिते अंती तूं थींदो खॿे हथ सां कंदासीं तूं हेॾे हिकिड़ी आंगुर अंती माना तूं ही मुअनिस लाइ आहे ऐं तव्हां जेको हुनखे चइबो अंतुम चइबो मैस्कुलिन खे मुज़कर खे हुनखे चइबो अंतुन अंतुन इहो थोरो सो 2 मिंट हिकिड़ो मिंट रिपीट कयो जेकॾहिं हिक ॿिए जेकॾहिं रिपीट कयूं इंशाअल्लाह ताला अंत अंती अंत अंती अंत अंती अंतुम अंतुन अंतुम अंतुन ऐं मां ऐं असां जा लाइ साॻे ई लफ़्ज़ आहिनि अना माना मां नहनु माना असां उन खां पोइ साईं हाणे इंशाअल्लाह ताला हिनखे पाण ख़तमु कयूं था पिया हिते अल्लाह पाक खां दुआ आहे त क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़ण ऐं सिखण में असांजी मदद फरमाए हुनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं जेकॾहिं सिखण
का गलती थी तो अल्लाह साहब से माफ फरमाए। आमीन। बारकल्लाहु ली व लकुम फिल कुरान अल अजीम व नफअनी व इय्याकुम बिल आयात व ज़िक्रिल हकीम। अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन। ओवर टू यू साईं रियाज साहब हैं अमजद साहब। माय रिकॉर्डिंग साईं जज़ाकल्लाह खैर।